अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी घर वज़ीर मनी लॉन्ड्रिंग कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम ॾेई छॾियो। मोहसिन नक़वी जी सदारत हेठि FIA कराची ज़ोन जो इजलास मनी लॉन्ड्रिंग ख़िलाफ़ कार्रवाइन बाबति ब्रीफिंग। घर वज़ीर चयो आहे त वॾनि मनी लॉन्ड्रर्स में मज़बूतीअ सां हथ विधो वञे। जाली दावान जे कारोबार में मुलविज़ जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। अमरीका पारां इक़्तिदार जी मुंतक़िलीअ ताईं वेनेज़ुएला खे पाण हलाइण जो ऐलान। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त अमरीकी तेल कंपनियूं वेनेज़ुएला उमाणींदासीं। वेनेज़ुएला मथां वधीक हमलनि जो मंसूबो आहे। ऑपरेशन लाइव शो जियां ॾिठो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त मादुरो मंशियात नेटवर्क जो सरपरस्त हो। अपोज़िशन लीडर मारिया कोरिना खे अवामी हिमायत हासिल नाहे। मारिया कोरिना सां राब्तो नाहे थियो। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो आहे त सूबे जे अमन ख़राब कंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं तालीम असांजे फ़िक्री मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। इल्म खे मुआशरे जी बहितरीअ लाइ इस्तेमालु करणु घुरिजे। कराची में अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ खे कॉन्वेंशन खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी ज़ुल्फ़कार अली भुट्टो शुरू कई ही इदारो पीपल्स पार्टी जे नज़रिए जो तसलसल आहे। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त MQM ऐं पीपल्स पार्टी जो जहिड़ो ॾेखाव आहे। कराची जा माण्हू पीपल्स पार्टी खे वोट ॾियनि नथा चाहिनि। उन करे पीपल्स पार्टी कराचीअ जे अवाम खां बदिलो पई वठे। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त K4 मंसूबो 21 साल गुज़रण बावजूद मुकमल नाहे थियो। सिंध हुकूमत कराचीअ जा 3400 अरब रुपया खाई वई आहे। सखर में मज़ारी ऐं बुगटी बिरादरी में तकरार तां हथियारबंदनि जो हमिलो। 2 ॼणा क़तल। तमाचाणी थाणे जी हद फराइश मोड़ वटि सुई वासी कार सवारनि मथां हथियारबंदनि जी फायरिंग। मारिजी वियलनि जे खमीसो ऐं बालाच बुगटी तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो मज़ारी ऐं बुगटी बिरादरीअ में पुराणे तकरार तां पेश आयो आहे। बुगटी बिरादरीअ जा माण्हू सुई खां सखर इलाज लाइ अची रहिया हुआ त हमिलो कयो वियो। घोटकी वेझो धनार रेलवे ट्रैक पार कंदे ट्रेन जी टक्कर में फौत। रेलवे स्टेशन भरिसां हादसे में अडरोट अब्दुल जब्बार वसीर फौत थी वियो। पुलिस मूजिबि धनार रेलवे ट्रैक तां चोपायो माल गुज़ारे रहियो हो त पंजाब वेंदड़ ट्रेन जे टक्कर में फौत थी वियो। शहदादपुर वेझो 3 ॿारनि जी माउ मुबैना तौरु ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठु राज़ी ख़ान ज़रदारी में 27 वरियनि जी शाज़िया ज़रदारी जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो। वारसनि मूजिबि औरत फाहो खाई ख़ुदकुशी कई आहे।